अब्दुल्लाह बिन इब्न मुबारक मुझा साईं फरमाइन था काफर सा जंग जो ऐलान थी वयो इस्लाम ऐं कुफर जी जंग जेला हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक जो मुकाबिलो हिक काफर सा थी रहियो आ। काफर जे हथ में भी तलवारा सुने अब्दुल्लाह जे हथ में भी तलवारा आमहो सामहो मुकाबिलो थी रहियो आ। हलंदे हलंदे मुकाबिले जे दौरान अज़ान अची थी वञे नमाज जो टाइम थी तो वञे हजरत अब्दुल्लाह इब्न मुबारक उन काफर के फरमायो अज़ान अची वैया जंग के तू भी बंद कर तलवार के मां भी बंद कया अल्लाह जो फर्ज अदा करे अचा पो वरी हिक बे के आजमाए था ॾिसूं त तू ताकतवर या मां ताकतवर काफर गाल कबूल कई हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक के इजाजत दिनी काफर तलवार मियान में रखी हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक अल्लाह जे दरबार में फर्ज अदा कयो नमाज पूरी करे वरी जोधा जवान बई मैदान में अची वया तलवारूं बिनी जे हथ में वरी जोर आजमाई लगी पईया एतिरे में काफरन जो नगारो वजी वयो घंट वजी वयो काफर आवाज दिनो ऐ अब्दुल्लाह बिन मुबारक अगारो तुझे रब जे इबादत जो आवाज आयो हो हाने असा जे इबादत पाज पूटा जो वक्त आयो आ हाने तू तलवार बंद कर त मां बि पंहिंजे बुत जे आॾो वञी पूजा पाठ करे अचां जागो था सहप पैदा कयो अल्लाह वारन जो तरीको ॾिसो वरी मुझे रब जो कुर्ब ॾिसो जेसते अंदर में सहप पैदा न कंदासीं न तेसते हड़ई हिक बे के काफर करे छॾींदासीं मुसलमान को बचंदो ही कोन। बुजुर्गान दीन फरमाइन था अल्लाह जा बानड़ो तवा ॾिठो आ त गुलाब जो गुल दुनिया जे सुहणन गुलन मां हिकड़ो गुल आ पर यार उन गुल में भी कंडा मौजूद हन बिना कंडन जे त गुलाब जो गुल भी कोन्हे को पो जेको माली होंदो आ ओहो कंडा कोन पटींदो आ ओहो गुलाब जा गुल पटींदो आ ओहो केड़ो वणा जेके वाव न लोडियो आ एतरो जरूर आहे जेको मथाई ते होंदो आ उनके झूठो सजीह चेवींदो आ जेको हेठ होंदो आ उनके झूठो घट ईंदो आ वाव ओहो आ जेको लोडो सभिनी खे ॾींदो आ इन करे नेकियूं ॾिसणियूं थई त ॿियनि जूं ॾिस गुनाह ॾिसणा थई त पंहिंजा ॾिस। अजीज़ान मन हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक वायदो पूरो कंदे उन काफर के फरमायो तोखे भी इजाजत आ भले तू भी पंहिंजो कम करे आ। हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक पंहिंजी तलवार मियान में रखी आ काफर वञी बुत जे आॾो पंहिंजी पूजा पाठ करण लॻो। अब्दुल्लाह बिन मुबारक जॾहिं ॾिठो मां अल्लाह जे वहदान नियत जो कायल हां मां अल्लाह रब्बे जुल जलाल जे दरबार में सजदो करण वारो हां हे काफर बुत जे आॾो झुकी रहियो आ मां ॾिसी रहियो हां इहा ई त हिनई मुंहिंजी जंग आ छो न हिन के इते ई पंहिंजे ख़याल सां वेठो आ हिन जो धड़ सिसीअ खां धार करे छॾियां जो काफर वरी बुत जे आॾो न बीहे। हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाइन था इन नियत सां अगते वधी उन जे भर में पहुंची जेडी मल तलवार के मियान मां कढी अञा वरहण वारी कयम त आवाज आयो ऐ अब्दुल्ला विसरी वयो आ तोखा त अल्लाह जे कुरान करीम फरमायो आ व औफू बिल अहद इन्नल अहद कान मस्ऊला।
गैबी आवाज आयो, दिसण में कोई कोन आयो। आवाज आयो, ऐ अब्दुल्लाह बिन मुबारक, तो अल्लाह जे कुरान करीम में कोन ॾिठो आ छा त जेको वाइदो कयो वेंदो आ उन वाइदे खे ज़रूर पूरो कयो वेंदो आ। जेको पंहिंजो वाइदो करे पूरो न कंदो, अल्लाह जी ज़ात उन खां क़यामत जे ॾींहुं उन वाइदे जो पुछाणो कंदो। जागो था मुसलमानो, जैसा भी वायदो कयो सोची समझी पो कयो, ऐं जेको वायदो कयो उनखे पूरो कयो। एतिरे हद ताईं जो जेकॾहिं तव्हांजो अबो या अम्मा दुनिया छॾे वञनि था, मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो त अबे अम्मा जे दुनिया छॾण खां बाद बि जेके औलाद जे मथा हक हल, उन्हनि जे मथा हिकिड़ो इहो भी हक मौजूद आ त तुंहिंजे अबे जैसा भी जुबान कई आ उहा तोखे पूरी करणी आ। तुझे जी जल अमड़ जैसा जुबान कया ओहा तो के पूरी करनिया। अबे अम्मा जा कयल वायदा औलाद जे मथा लाज़मी आ त उन्हनि खे पूरो करे। जॾहिं दुनिया छॾण वारे जा वायदा पूरा करण भी लाज़मी हल। ॿुधा दुनिया में रहण वारा तू वायदो करे पूरो न कदे, अल्लाह जे आॾो कहिड़ो कंधड़ो खणी जवाब दींदे। हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाइन था, जेडी मल इहो अजनबी गैबी आवाज मुझे कनन ते पहुतो, चैनी तरफन दे निहारियम, नजर केर कोन थो अचे, आवाज अची रहियो आ। अर्श दे निहारे अखिन में लुड़क आदम त मुझा करीम रब जेको बुत खे तो पियो पूजे उहो भी तोखे एडो प्यारो आ जो मां तलवार तो हणा त मूंखे तू हणण नथो दी। जागो था मुसलमानो, हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाइन था तो मुझे अखिन में लुड़क लड़ी आया तो वाह मुझा करीम रब, तू जो कुर्ब तू जो प्यार, इकड़े पासे तुझे महबूब जो उम्मती आ, इकड़े पासे तुझे दीन जो दुश्मन आ, इकड़े पासे तुझे वहदानियत जो जिक्र करण वारो, इकड़े पासे बुत जी पूजा करण वारो आ। उन बुत जे पूजा करण वारे खे तुझे जिक्र वारो बानो, वहदानियत जो इकरार करण वारो बानो, महबूब मुस्तफा जो दीवानो, तलवार सा उड़ाइण तो चाहे मुझा मौला उन खे भी तू रोकी थो, एडो इन बाने सा प्यार थो करी। हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक फरमाइन था त मांजे अखिड़न में न्या लुड़क हलन पिया त गैबी आवाज आयो, गैबी आवाज आयो, ऐ अल्लाह जा बाना तो तज हिकड़ो दफो इन खे बुत जे आडो बीठे ॾिठो आ, तोखां बर्दाश्त न थो थे। तुझो करीम रब हर घड़ी हिन खे बुत जे आडो ॾिसंदो आ, पर तुझे रब कदे भी इन जी रिज़्क़ कोई रोज़ी बंद कान कई आ। ऐ मुसलमान सोच, मुझो सुहणो करीम रब केडो न पांजे बाने सा प्यार थो करे, वरी अल्लाह जे उन प्यार ऐं अल्लाह वारन जे हिकमत दे निहार। जी हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक ये अजीब आवाज आया, अजीब कैफियत थी वई, तलवार उते हथ में बीठिया, अखिन मां वड फड़ो मींह पियो वसे। अचानक जेको हो सामो काफर बुत जे आडो झुकियो पयो हो, अजीब अंदाज सा उन पोइते निहारियो, जियां जो पोइते निहारी ॾिसे त तलवार झलियो बीठो आ, अखिन मां लुड़क लड़ी रहिया हने। हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक खां पुछण लगो, तलवार हथ में खयो बीठो आ, हलाई भी नथो, रोई भी थो पियो, राज कहिड़ो आ? हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक जवाब ॾिनो, हिन तलवार
बहार सा तुझो सिर उड़ाइण पियो चाहियां, तोखे खत्म करण पियो चाहियां, पर मुझे करीम रब जे तरफ का हुक्म थियो, जहिड़ो आहे तहिड़ो मुंहिंजो आ, इन ते तलवार न वहाए। अल्लाह जे हुक्म जे आॾो बेवस लॻो पियो हां, बस एतिरे चवण जी देर हुई, उन खां चीख निकिरी वई, दाह करे चवण लॻो त ऐ अब्दुल्लाह बिन मुबारक, मां केॾो न भुलियल हां, जंहिंखां सॼी ज़िंदगी दूर रहियो हां, उहो ई अल्लाह करीम जेको अॼु बि मुंहिंजे ज़िंदगीअ खे सलामती ॾेई रहियो आहे। ऐ मुसलमान, मुझो अल्लाह तो उहो आ जेको पंहिंजे न मञीदड़नि खे भी हिफ़ाज़त फरमाईंदो आ, उन्हनि जी भी सलामती कंदो आ, छो त पंहिंजे बाने सां प्यार थो करे। हज़रत ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह तआला अलैह। ऐ मुसलमान, अखियूं खोल, विसारियो कंहिंखे थई, मुझे सोहणे करीम रब खे दुनिया सां निभाई थो पियो। मिटन खे भी कोन विसारी, दोस्तन खे भी कोन विसारी, जन डंभ ॾिनई तन खे भी कोन विसारी, जन ॾछा ॾिनई तन खे भी कोन विसारी, जन दुख ॾिनई तन खे भी कोन विसारी, जन बेवफायूं कयई तन खे भी कोन विसारी, उन्हनि सॾड़ो कयई हलियो वे, जह करीम रब अणगणिया तुझे मथा एहसान कया, जह मदीने जे मीर रोई रोई तोला जागी दुआऊं घुरियूं। मुसलमान विसारियो थई त बस हिकड़ो खुदा के बियो मुझे मुस्तफा के विसारियो थई। केडो न बेवफा है मुसलमान, केडो न बेवफा है मुसलमान। अल्लाह जे कुर्ब दे निहार, मुझे मदीने जे मीर जे प्यार दे निहार। हजरत ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे खानकाह में मौजूद, इबादत इलाही में मशगूल, बाह जो पूजारिया, बाह सा पूजा करण वारो, उन जे मथा आखिरी घड़ी आई, दम नथो निकरे, गुलाम आया। हजरत ख्वाजा हसन बसरी सां गाल कदे चवन था, मुंहिंजा साईं अल्लाह पंहिंजी कुदरत ॾेखारे रहियो आ। फलाणो जेको बाह जो पूजारी आ, अॼु उनखे हेतिरो टाइम गुज़री वियो आ, उन जो साह नथो निकरे, उन जो दम परवाज़ नथो थिए, उहो ज़िंदगी ऐं मौत जे कशमकश में लॻो पियो आ। ख्वाजा हसन बसरी फरमायो, हलो त हली तबीयत पुछी अचऊंस। ऐ मुसलमान, अखियूं खोल, अखियूं खोल मुसलमान, तू त पंहिंजे मिट खां थोड़ी गाल ते कावड़ियल हई, बीमार थियो पुछण कोन थो वञी, मूडे किथे आयो हो जो मां वञा, मूडे किथे आयो हो जो मां वञा, जनाज़ो तो थे जनाज़ो पढ़ण को तो नहीं, बाबे जो को न पढ़ियो ही मां छो पढ़ा। ओ मुसलमान, ओ मुसलमान, जरा सोच त सही, इन जमीन जे मथा तू छा छा पियो करी। मुझे अल्लाह करे तोखे चयो त तू हीअं थो करी, मां भी हीअं कयां। मुझे करीम मुस्तफ़ा करे तोखे मयार ॾिनी आ, तू भॼण में पूरो हई, मुझे खुदा जी रहमत तोखे वरी वरी वराइण में पूरी आ। ऐ मुसलमान, अखियों खोल। हजरत ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो, हलो तहली तबीयत पुछी अचऊं। गुलामन अर्ज कयो त मुंहिंजा सोहणा, जेकॾहिं असां हलंदासीं माण्हू छा चवंदा, हो छा समझंदो त बाह जे पूजारीअ ॾे हसन बसरी आयो आ। ख्वाजा हसन बसरी पंहिंजे गुलामन ॾे निहारे चयो, तुम्हारी सोच इहा त निहारे छा सोचींदो, मगर हसन बसरी जी दिल थी चवे, जेॾी महिल तव्हां सां हलंदासीं त हुन जे दिल में यकीनन ख्याल ईंदो, जंहिं महबूब मुस्तफ़ा जा दीवाना दुश्मनन सां हेतिरो प्यार करण वारा त उन्हनि जो आका मदीने जो मीर केतिरो मेहरबान हूंदो। पाण फरमा हलो त हलो,
हज़रत ख्वाजा हसन बसरी गुलाम गडहल बाहि जे पूजारी वट आया। उन जो आखिरी टाइम हाल हीनो ख्वाजा हसन बसरी उन का तबीयत पुछी। उन निहारे रोण शुरू कयो। ख्वाजा हसन बसरी निहारे चयो, ओ अखिन में लुड़क लाड़न वारा दे खबर सजी जिंदगी कैसा निभायो थई। ये बाहि मरी रही हुई छो त बाहि जो पूजारी हुयो चवे तो सोना हिन सा पाण फरमाई निस्ता अज इन दे हथड़ो त वधा। अज इन दे हथड़ो त वधा जैसा सजी जिंदगी यारी रखई, जैसा सजी जिंदगी प्यार कई, जेके सजी जिंदगी पंहिंजो महबूद समझई। जरा हथड़ो त वधाई से ऐं चवीस त मुझी दुखी महला चवे तो सोना हथ कीअं वधाया सड़ी वींदो। पाण फरमायो सजी जिंदगी जैसा प्यार कबो आ वो साड़ी दो किथे आ। जैसा सजी जिंदगी प्यार कबो आ वो साड़ी दो किथे आ। वो तसीने सा लाइंदो आ। मता तू भुलजी पयो हुजी हथड़ो हीअं कर। उन बाहि जे पूजारी हथड़ो हीअं कयो। बाहि उनखे सटको ॾिनो, झट में हथ पोइते कयई। ख्वाजा हसन बसरी चयो ॾे ख़बर छा थियो। चवे तो मुंहिंजा साईं मुंहिंजो त हथड़ो पियो सड़े। पाण फरमायो हथड़ो हेदे कर। ख्वाजा हसन बसरी पंहिंजी मुठ बंद करे उन बाहि जे विच में हथ विझी खोले बीठो आ। मगर बाहिया जो वार खे भी विंगो नथी करे। ख्वाजा हसन बसरी जी बाह हथ बाहि जे विच में आ, मगर बाहिया जो वार जो भी नालो नथी वठे। उहो जेको मजूसी जेको सजी जिंदगी बाहि जी पूजा करण वारो हुयो परेशान हाल में थी करे चवे तो मुझा साईं माजरा छा है। हज़रत ख्वाजा हसन बसरी बाह पोइते करे उनखे चयो हाणे हिन हथड़े के हथड़ो ला। हथड़ो लाए त जीअं बर्फ में हथड़ो लगो पयो हुजे। ख्वाजा हसन बसरी खे रोई चवण लगो ओ मुझा साईं राज ता पर्दो खण राज कहणो आ। हज़रत ख्वाजा हसन बसरी फरमायो तू हिन बाहि के पूजे प्यार कंदो होए। मां हिन बाहि सा न पूजो न प्यार कयो, मगर हिन बाहि जो भी जेको पैदा कंदड़ मुझो करीम रब्बा मां उन सा प्यार कयो आ। जेको उन प्यार कंदो आ उन जी पूरी मखलूक वरी उन सा प्यार कंदी आ। पाण फरमाए तो बाहि सा प्यार कयो। या बाहि तोखे साड़े रही आ। मूं बाहि सा न मूं पंहिंजे खालिक कायनात करीम रब जे ज़ात सा प्यार कयो आ। जेको अल्लाह सा प्यार कंदो आ कायनात सजी उन सा प्यार कंदी आ। पाण फरमायोस अञा सिरीअ में साह अथई मौक़ियो अथई तौबा कर। मुसलमान अखियूं खोल खुदा जे इज्जत जो कसम आ। उहो दीन अल्लाह जे ज़ात अता फरमायो आ। उहो महबूब मुस्तफ़ा अल्लाह जे ज़ात अता फरमायो आ। उहो पाक कुरान करीम अल्लाह जे ज़ात अता फरमायो आ। जो मरण खां अॻु में 5 मिंट भी दिल जे सच्चाई सां जेकर चवे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम त मुझो रब उहो आ जो हिसाब करण जे लाइ तैयार ही ना है। बिना हिसाब बख्शो पियो। अजीज़ान मल हज़रत ख्वाजा हसन बसरी उनके फरमायो ऐ बाहि जा पूजारी अञा बि वक्त थई अञा बि वक्त थई अञा तुझे सिरीअ में साह तौबा जो दरवाज़ो बंद न थियो आ। हींअर भी कलमो पढ़। इते जेको बाहि जो पूजारी आ ख्वाजा हसन बसरी के अर्ज करण लगो अल्लाह जे महबूब जा दीवाना कलमो त पढ़ण जे लाइ मां तैयार हाँ, मगर जेके सजी उम्र मूं पाप कया
मुसलमान गुनाह चवंदो आ, नान मुस्लिम पाप चवंदो आ। चवे तो मूं हेतरा जेके पाप कया उन पापन जो छा थींदो। ख्वाजा हसन बसरी जे अखिन में लुड़क लड़ी आया, पाण फरमायो मुझो अल्लाह रहमान, मुझो अल्लाह रहीम, उन जो महबूब रहमतल लिल आलमीन। खुदा जे वहदानियत जो इकरार कर, रसूलुल्लाह जे नबूवत जो इकरार कर। कलमो पढ़ण तुझो कमा, तुझे जिंदगी जे पापन के मेटण मुझे सुने करीम रब जे जात जो कमा। अल्लाह अल्लाह ऐ मुसलमान, अल्लाह जी रहमत सदे रही है। अखियूं खोल मुसलमान, अखियूं खोल। वक्त तेजीअ सां हथन मां वञे पियो यार, तेजीअ सां वक्त हथन मां वञे पियो यार। उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे, सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। या जवानी सदाई कोन हुंदई मुझा मिठा, इहा सूह तुझी सदाई कान हुंदी, इहा दौलत तुझी सदाई कान हुंदी। हिकड़ो दफो मुकाम जो चक्कर ॾईया ॾिसिया त तोखां वधीक जवान ललंग सुता पया हनी आन, तोखां वधीक सुहिणा सुता पया हनी आन। ऐं मुसलमान मौक़ो मिलियो थई, वक्त मिलियो थई, वक्त मिलियो थई। मरण खां अॻु में तौबह कर, अल्लाह जे रहमत जा दर खुलिया पया थई। अज़ीज़ान मल उन बाह जे पूजा कंदड़ हज़रत ख्वाजा हसन बसरी के अर्ज कयो त मुंहिंजा साईं सौदो त क़बूल आ, पर मूंखे पहिरीं लिखी ॾे, मूंखे पहिरीं लिखी ॾे एग्रीमेंट कर मूंसा त तुझो करीम रब तुझे सुहिणे महबूब जे सदके मुंहिंजा मिड़ई पाप माफ़ करे छॾींदो। हज़रत ख्वाजा हसन बसरी दस्तावीज़ कोन घुराया, पन्नड़े जो हेतिरो टुकड़ो हथ में करे उन ते कलम खणी लिखे तो, ओ मुंहिंजा मालिक, ओ मुझा मालिक। हसन बसरी जो कम एतिरो हुयो, ॾाढो परे वञी चुको हो, तुझे दर ते आणणो हसन बसरी जो कम, पंहिंजे रहमत वारे दामन में छुपाइण मुझा मुस्तफ़ा तो करीम महबूब जो कम। हसन बसरी एतिरो लिखी ॾिनो, उन चयो त सही कर। हसन बसरी सही कई ॾिसी रहियो आ, बस उन कलमो पढ़ियो। हज़रत ख्वाजा हसन बसरी उन के कलमो पढ़ायो, उन कलमो पढ़ी करे चयो वाइदो कर सुना हसन बसरी, जेॾी महिल मुंहिंजो साह जिस्म मां निकिरंदो मुंहिंजो गुस्ल बि तूं कराईंदे, मुंहिंजो जनाज़ो बि तूं पढ़ाई दे, ऐं मूंखे कब्र में भी तू लाही दे। पर याद रख जा जेडी मल कब्र में लाही, ये पर्ची मुझे सजे हथ ते रख जा, ऐं मुझो सजो हथ कब्र को परे करे उन ते अलग मिट्टी विझ जा, त मुझन सभिनी के खबर पवे त हे सखणो कोन थो वञे, हे त गिरंटी गद वठी वञी रहियो आ। ऐ मुसलमान सजी जिंदगी जह बाह जी पूजा कई, मरण खां पहिरीं अल्लाह जी ज़ात उनखे कलमो नसीब फरमायो। मरण खां पहिरीं ऐ मुसलमान खुदा जी ज़ात शल उन्हनि माण्हुनि खे हिदायत ॾे जेके मुसलमान के काफ़र काफ़र जा नारा लगाईंदा था वतन। ऐ मुसलमान खुदा जो खौफ कयो, अल्लाह जी ज़ात ॾाढी बेनियाज़ आ। खुदा जी ज़ात त जेके सॼी ज़िंदगी जन कुफ्र में गुज़ारियो आ, सच्ची दिल सां कलमो पढ़नि था त मुंहिंजो रब उन्हनि सां बि लेखो कोन थो करे।
ऐ मुसलमान अखियूं खोल। हजरत ख्वाजा हसन बसरी जे साम्हूं उन शख्स कलमो पढ़ी करे मुंहिंजा दोस्त अजीज बस कयो न जो दम परवाज थी वयो। निमाज़ू भी कोन पढ़ी सघियो, रोज़ा भी कोन रखी सघियो, हज भी कोन करे सघियो, पर दिल जे सदाकत ऐं सच्चाई सां उनके रब्बे ज़ुल जलाल कलमो नसीब फरमायो। उन जे मथां मौत अची वयो। तदफीन मुकम्मिल करे ख्वाजा हसन बसरी साईं फरमाइन था मरात जो सुतो पयो हां, अखिड़ियूं बंद हल निंड जे ख्याल में ख्वाब पियो ॾिसां। अल्लाह जी ज़ात जन्नत में हिकड़ो महला, उन महल ते कुर्सी आ, उन कुर्सीअ ते बुत बाह जो पूजारी वेठो आ। चयो मास्तर ॾे ख़बर मेहरबानी थी, चवे तो मुझे करीम रब कुर्ब करे छलिया। ओ हसन अल्लाह जी ज़ात तुझे मथा में मेहरबानी करे, मुझे अल्लाह